नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध में 5 जनवरी खां दाख़िल थींदड़ बरसातनि जे सिस्टम बाबति 5 जनवरी जे शाम या राति खां हिकु ताक़तवर बरसात जो सिस्टम उत्तर सिंध में दाख़िल थींदो, जेको आहिस्ता आहिस्ता पूरे सिंध ताईं फैलिजी वेंदो, जंहिंमें जैकमाबाद, शिकारपुर, खैरपुर, मीरस, खैरपुर, लाड़काणो, ॾैरकी, घोटकी, कशमोर, सखर, कंदकोट, महड़, कंडियारो, नौशरो, फेरोज़, दादू, मोरो ऐं उन जे आसपास जे इलाइक़नि में 5 जनवरी जी शाम या राति खां बरसातनि जो सिलसिलो शुरू थींदो, जेको 5 जनवरी ताईं सांगड़, सेवण, दौलतपुर, काज़ी अहमद, सकरंड, शाहपुर चाकर, शिदातपुर, सईदाबाद, सन, मटियारी, जामशोरो, हैदराबाद, टंडो इलियार, केसर, टंडो जाम, टंडो आदम ताईं फैलिजी वेंदो। वफ़के सां किथे गजगोड़ त किथे बग़ैर गजगोड़ जे तेज़ हवाउनि सां तेज़ बरसात जा इम्कान आहिनि। खैरपुर नाथन शाह में 5 खां 7 जनवरी दौरान गजगोड़ सां गॾु ज़ोरदार बरसात जा इम्कान आहिनि। सिंध जे जाबलू इलाइक़नि में ख़ासि करे गोरख हिल स्टेशन ते बर्फ़बारी जा बि इम्कान आहिनि। बरसातनि जो हीउ सिलसिलो 48 कलाकनि ताईं मुसलसल वफ़के सां 7 जनवरी ताईं जारी रहंदो। इन खां अलावा मीरपुर ख़ास, खिपरो, अमरकोट, मिठी, थरपारकर, कराची, बदीन, ठठो, सजावल, नूरियाबाद में भी 6 जनवरी जे राति खां 7 जनवरी ताईं गजगोड़ सां किथे हल्की त किथे विचोले दर्जे जी बरसात जा इम्कान मौजूद आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।